अस्सलामुअलैकुम नाज़रीन FM न्यूज़ सां गॾु मां आहियां अमानुल्लाह। अवां सां करीमबख्श खोसा मां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। करीमबख्श खोसा मां शबीर अहमद पंहियार मूजिब पीपी रहनुमा मीर सलेमान ख़ान पंवर जी ख़ुसूसी शिरकत जूबरी शादी हाल पहुची करे फ़खरुद्दीन पंवर जी शादी जे तक़रीब में शामिल थी चार चंड लॻाए छॾिया। उन मौक़े ते मीर इमरान ख़ान पंवर ऐं आदम ख़ान बुगटी भी साणस गॾु हुआ।